नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां बदीन मां शेयर कंदासीं। फुर दौरान मज़म्मत करण ते जवाबदारनि पारां मुबैना पौरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, बदीन मां शेयर करियूं पिया त फुर दौरान मज़म्मत करण ते जवाबदारनि पारां मुबैना पौरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। बदीन खां अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं त फुर दौरान मज़म्मत करण ते जवाबदारनि पारां मुबैना पौरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करियूं पिया त बदीन में फुर दौरान मज़म्मत करण ते जवाबदारनि पारां मुबैना पौरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था साहिल मेमून खां। जी साहिल, वधीक कहिड़ा अपडेट आहिनि आगाह कजो। जी, ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त ॻोठ पीर बख़्श मुगेरी भरिसां जवाबदारनि पारां अॼु सुबुह 4 बजे पौरियत खां फुर करण जी कोशिशि कई वई। मुज़ाहमत करण ते जवाबदारनि पौरियत मोहम्मद क़ासिम सुमरो खे मुबीना गोलियूं हणी क़तल करे फ़रार थियण में कामयाबु थी विया। पौरियत पंहिंजे ॿचनि जो पेट गुज़र करण लाइ सब्ज़ी मंडी खां सब्ज़ी वठी अची रहियो हो त हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त जवाबदार वाक़िए वारे हंध तां फ़रार थियण में कामयाबु थी विया आहिनि। क़तल थियल पौरियत ॻोठ ईसा सूमरो जो रहवासी आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मतल आहे। ॻोठ में सोग वारी लहर छायल आहे, जॾहिं त पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी साहिल मेमून तफ़सील खां आगाह करण लाइ। बदीन मां अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करियूं पिया त फुर दौरान मज़म्मत करण ते जवाबदारनि पारां मुबैना पौरियत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। असांजे YouTube चैनल सिंध आवाज़ नेटवर्क ते अवां ॾिसी सघंदा मालूमाती ऐं दिलचस्प वीडियोस सां गॾु पल पल जूं ख़बरूं। महिरबानी करे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा।